गुजरियल रात सेवण भरसा हादसे में फौत थियल दाऊद फलपोटरा वासिन 20 फौतन जा एम्बुलेंस ज़रिए ॻोठ पहुचण ते क़यामत सुगरा जा मंज़र 20 फौतन जी जनाज़े निमाज़ संदसि ॻोठ में अदा कई वई, जंहिंमें जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, वाइस चेयरमैन अमजद मैसर, SSP खैरपुर, DC खैरपुर समेत फलपोटरा बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। बाद में अबाणी कब्रिस्तान में मिट्टीअ मां हवाले कया विया। प्रियालो पीर ॻोठ वॾा माचू समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माहौल सोगवार। रिपोर्ट मूजिब गुजरियल रात सेवण भरसा टोल प्लाज़ा वटि हादसे में फौत थियल दाऊद फलपोटरा ॻोठ जे 20 फौतन जा मड़ सेवण खां ॻोठ पहुचण ते क़यामत सुगरा जा मंज़र, जॾहिं त औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 फौतन जी ॻोठ में जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, वाइस चेयरमैन अमजद मैसर, SSP खैरपुर मीर रोयल खान खोसो, DC खैरपुर समेत साफ़िन समाजी अॻवाननि इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त हिक ई वक़्तु 20 जनाज़ा खॼण वक़्तु माहौल इंतहाई सोगवार बणिजी वियो। हर ख़ाली थी वई, जंहिं बैदि फौतन जा मड़ अबाणी कब्रिस्तान में मिट्टीअ मां हवाले कया विया। उन मौक़े ते फलपोटरा बिरादरी जे चङनि मुड़सनि जो चवण हो त हिन सॼे वाक़े जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। जेकॾहिं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह फौतन जे तॾे ते अची इज़ालो थो करे त ठीकु आहे, न त ॿी सूरत में फौतन जो तॾो शाह हुसैन बाईपास ते विछायो वेंदो।